कामरेजन के ओम प्रस्तन के न लूसी लॾे के मां त हाणे चवंदा लूसी लॾो यो कमीनो मांझी इंशाअल्लाह यो भी ये मुर्दार थींदो शाहनवाज़ इन्हनि सूफ़ियुनि वटि इंसानियत शर्म कोन थो अचे ये कुत्ती असांजे कंडियारे जी सिंधू नवाज़ गांगुरो भील जे हथनि खे चुमी थी ॾे त तो बि इंसानियत आहे जो हुनजे लाश खे थो दफ़न भीलनि में इंसानियत आहे इस्लाम में इंसानियत न आहे माड़ेचनि में हिननि खे इंसानियत ॾिसण में आई या त सौ सिधो चओ हिननि कामरेजनि खे ओम प्रस्तन के न लूसी लॾे के मां त हाणे चवंदा लूसी लॾो इन्हनि खे सौ सिधो चओ त असां न नबीअ खे मञींदासीं न अलाह खे ऐं चवनि था असां हाणे ॾिठे अलाह खे न मञींदा इहो कमीनो मांझी इंशाअल्लाह इहो बि ये मुर्दार थींदो शाहनवाज़ हिते को वाणिया थो रही आहे सभु भील थो रही हिते मोहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम मौलाना अली शेख हैदरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो तव्हां चरिया थींदव चराइप में नबी साईं खे ॻाल्हाईंदव सहाबा खे ॻाल्हाईंदव क़ुर जी तोहीन कंदव त असांजा मुस्लमान नौजवान बि चरिया थींदा पोइ मुंडी लाहींदव तव्हां चराइप में जो गुस्ताखी कंदव सहाबा जी तव्हां चराइप में जो गुस्ताख कंदव अहल बैत अतहार जी तव्हां चराइप में जो गुस्ताखी कंदव मोहम्मद मुस्तफ़ा जी पोइ त असांजा खोड़ मुस्लमान बि चरिया थींदा जेके तव्हांजी मुंडी लाहींदा सॼो वाइदो कयो त जेको नबी साईं जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो हुनखे न छॾींदो भली पीउ छो न हुजे पुटु छो न हुजे भाउ छो न हुजे नबी साईं खां वधीक पीउ आहे नबी साईं खां वधीक भाउ आहे नबी साईं खां वधीक पुटु आहे सॼी दुनिया मोहम्मद मुस्तफ़ा जी इज़त जे मथां सां क़ुर्बान इन्हनि सूफ़ियुनि वटि इंसानियत शर्म कोन थो अचे ये कुत्ती असांजे कंडियारे जी सिंधू नवाज़ गांगुरो भील जे हथनि खे चुमी थी ॾे त तो बि इंसानियत आहे जो हुनजे लाश खे थो दफ़न भीलनि में इंसानियत आहे इस्लाम में इंसानियत न आहे माड़ेचनि में हिननि खे इंसानियत ॾिसण में आई असां दुआ था करूं अल्लाह हिननि खे हिदायत करे अॼु अज़म के त इंशाअल्लाह हिननि खे न छॾे जेके नबी साईं खे ॻाल्हाईंदा सहाबा अहल बैत जी गुस्ताखी कंदा असां हुनखे न छॾे असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिननि खे यकदमि हिननि खे सज़ा ॾियो हिननि खे कानून जे कटारे में आणियो जेकॾहिं न आणींदव त पोइ हुन सैयद जहिड़ा जेको कोटिया में पैदा थियो अहिड़ा पैदा थींदा ख़ालिद फैसल जहिड़ा जवान पैदा थींदा पोइ मथां ईअं चओ त असांजा चरिया तव्हांजा चरिया आहिनि त पोइ असांजा बि कारकुन चरिया आहे या न असांजा मुस्लमान बि पोइ चरिया थींदा ख़ुदा जी मर्ज़ी जेको रब कमु वठे हू कोटिया जो सिपाही उनजे चेहरे ते ॾाढी रही असां त पुलिस वारनि खे ॻाल्हाईंदा त 5 रुपए ते 10 रुपए ॾेई करे गाॾीअ खे बीहारियूं था इहो बि पुलिस वारो हो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इन पुलिस वारे सिपाही जे मथां मां पंहिंजा हज़ारे मौलवी पीर क़ुर्बान कयां इहे बि पुलिस वारा तव्हां जेका हुन गुस्ताखी कई आहे बयान करण जहिड़ी न एॾी गुस्ताखी कई 3 ॾींहं हुनखे मोहलत बि मिली पोइ बि वञी होटल बुक कराए कराची में वेहे पियो इहो चरियो आहे जेको होटल बुक कराए वञी कराची में वेठो आहे सर्जन डॉक्टर आहे हुनजी नौकरी ते बहाल लॻो पिया इहो चरियो इश्क अज़ानों काफर कीता मुसलमानी दरकार में ये सही असांजा सूफी ये सूफी है नहीं लूसी है इश्क अज़ानों काफर कीता मुसलमानी दरकार में न नमाज न रोज़ो न कुरान जी तिलावत
अहल बैत जो नालो वठन जो दाए इन लूसन के हक करो आए जो असांजे सोने अली से जो पाक नालो सोने हसन ऐं हुसैन जो नालो इन लूसन जो हक करो